आम ख़बर ॾियूं कराची खां त मलीर जे शमसी सोसाइटी जे हिक घर मां 4 लाश हथ आया आहिनि। अवां खे अपडेट कयूं त ॿिनि ॿारनि ऐं ॿिनि औरतुनि जा गला कपियल लाश मिलिया आहिनि। हिक औरत ऐं हिक मर्द ज़ख़्मी हालत में हथ आया आहिनि। पुलिस जो चवणु आहे पुलिस चयो आहे त ज़ख़्मी हालत में हथ आयल औरत ऐं मर्द खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अवां खे अपडेट कयूं त मलीर जे शमसी सोसाइटी जे हिक घर मां 4 लाश हथ आया आहिनि। SSP कोरंगी चयो आहे। अवां खे ॿुधायो त पुलिस चयो आहे त ॿिनि ॿारनि ऐं ॿिनि औरतुनि जा गला कपियल लाश मिलिया आहिनि। हिक औरत ऐं हिक मर्द ज़ख़्मी हालत में हथ आयो आहे। अवां खे ॿुधायो त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। पुलिस चयो आहे पुलिस चयो आहे त ज़ख़्मी हालत में हथ आयल औरत ऐं मर्द खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। अवां खे आम ख़बर ॾियूं कराची खां त मलीर जे शमसी सोसाइटी जे हिक घर मां 4 लाश हथ आया आहिनि। पुलिस चयो आहे त ॿिनि ॿारनि ऐं ॿिनि औरतुनि जा गला कपियल लाश मिलिया आहिनि। हिक औरत ऐं हिक मर्द ज़ख़्मी हालत में हथ आयो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। पुलिस इहो पिणु चयो आहे त ज़ख़्मी हालत में हथ आयल औरत ऐं मर्द खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी मलीर जी शमसी सोसाइटी अल खलील पब्लिक स्कूल जे वेझो घर मां 4 लाश हथ आया आहिनि। जिन में 2 जेका उहे औरतूं आहिनि ऐं 2 ॿारनि जा लाश हथ आया आहिनि। 4 लाश हथ आया आहिनि जो गलो कटियल आहे ऐं जेकी औरत आहे उन शदीद ज़ख़्मी आहे जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। 2 ॿारनि ऐं 2 जेके औरतूं जेके फौत थियूं आहिनि, जेके लाश जिन जा हथ आया आहिनि उनखे जेको आहे सदखाने मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर बि नोटिस पढ़तो आहे। वॾे वज़ीर ख़ैर मुराद अली शाह शमसी सोसाइटी मलीर में जेके घरनि मां लाश मिलण जो जेको नोटिस पढ़तो आहे, वाक़े वारे जो एडिशनल आई जी कराची खां हिन वाक़े जी तफ़सील जेको रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वज़ीर सिंध जेको चयो आहे त वाक़ियो कॾहिं ऐं कीअं पेश आयो उनजी मुकमल तौर ते तफ़सील ॾिनी वञे ऐं कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करण जी हिदायतूं पिणु एडिशनल आई जी कराची खे जारी कयूं आहिनि। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर। 2 ॿारनि ऐं 2 औरतुनि जा गला कपियल लाश मिलिया आहिनि। हिक औरत ऐं हिक मर्द खे ज़ख़्मी हालत में हथ कयो वियो आहे। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, अपडेट कजो। ॾिसो, SSP कोरंगी मलीर जे हवाले सां शमसी सोसाइटी ॿुधाई पई वञे जिते जेको आहे 4 लाश हिक घर में मिलिया आहिनि। उन हवाले सां SSP कोरंगी ॿुधायो आहे त जेके लाश खे छुरियुनि जे वार करे क़तल कयो वियो आहे। जिन लाशनि खे हिन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। SSP साजिद सदूदई इहो पिणु ॿुधायो आहे त वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं त मामिलो छाजे मामले ते पेश आयो आहे, जॾहिं त घर जे 2 भातियुनि खां पुछा ॻछ पिणु कई पई वञे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी।